सुप्रीम कोर्ट में दहशतगर्दी तोड़ अदालत के इंतजामी जजन बाबत इजलास अॼु थींदो। चीफ जस्टिस यहया अफरीदी इजलास की सदारत कंदो। एटीसी इंतजामी जजन के अमल दरामद रिपोर्ट समेत तलब कयो वियो। 8 नवंबर ते सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास थींदो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ॿियो भेरो अमरीकी सदर चूंडिजी वियो। डेमोक्रेट्स ऐं चीफ कमला हैरिस खे शिकस्त। सदारती चूंड में ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी कामयाबी हासिल कई। कमला हैरिस 226 इलेक्टोरल वोट खणी सघी। सेनेट में भी रिपब्लिकन पार्टी के सादी अक्सरियत हासिल। 100 मां 51 रिपब्लिकन ऐं 43 डेमोक्रेट्स सीटूं हासिल कयूं। अमरीकी कांग्रेस में रिपब्लिकन 188 ऐं डेमोक्रेट्स 163 सीटुनि ते कामयाब। कांग्रेस में अक्सरियत लाइ 218 सीटूं गुरबन। नए चूंडियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां का भी नई जंग शुरू न करण ऐं जारी जंगियूं खत्म करण जो ऐलान। संदसि चवण आहे त अमरीका जे सोनेरी दौर जी शुरूआत थियण वारी आहे। हुननि अॼु तारीख़ रक़म कई आहे। अमरीका हाणे नयूं बुलंदियुनि ते पहुचंदो। अमरीकी अवाम जी मज़बूती लाइ बहितर कदम खया वेंदा। मुल्क जा समूरा मामला हाणे ठीक कया वेंदा। अहिड़ी कामयाबी अवाम कॾहिं नाहे ॾिठी। अमरीका के महफ़ूज़ मज़बूत ऐं खुशहाल बणाए वेंदो। सरहद के सील करणो पवंदो। अमरीका में जेको भी ईंदो उहो कानूनी तौर ईंदो। हू का भी जंग शुरू न कंदा। जारी जंगियूं खत्म कई वेंदियूं। अमरीकी सदर जो बाइडन जूं डोनाल्ड ट्रंप के नओं सदर चूंडजण ते वाधायूं। जो बाइडन जी डोनाल्ड ट्रंप के व्हाइट हाउस में मुलाकात की दावत। व्हाइट हाउस मूजिब अमरीकी सदर बाइडन इक़्तिदार की मुंतकिली यकीनी बणण लाइ पुरअज़म आहे। बाइडन अवाम के मुतहद करे गॾिजी कम करण ते ज़ोर ॾिनो। जो बाइडन जी सदारती चूंड हाराईंदड़ डेमोक्रेट्स उम्मीदवार कमला हैरिस सां मुलाकात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां डोनाल्ड ट्रंप के अमरीकी सदर चूंडजण ते मुबारक। शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अमरीका जे लाॻापनि खे वधीक मज़बूत तोड़े वसी कंदा। ट्रंप इंतज़ामिया सां गॾिजी कम करण जा मुंतज़िर आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अमरीका जी अवाम ट्रंप ऐं संदसि टीम खे वॾी कामयाबी ॾियारी। उमीद आहे त अमरीका जी नई इंतज़ामिया अमन खे तरजीह ॾींदी। उमीद आहे त अमरीका जी नई इंतज़ामिया आर्मी तकरारनि खे ख़त्म करण में मदद कंदी। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर तरफां सऊदी अरब जो दौरो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाकात। ॿिन्ही अॻुवाणनि विच में बेतरफ़न लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सिंध काबीना 250 मेगावाट पावर प्रोजेक्ट लाइ ज़मीन ॾेई छॾी। टीचिंग लाइसेंस तहत 195 उस्ताद जी मुक़ररी जी भी मंज़ूरी। IBA सखर वटि जॉब पोर्टल क़ाइम करण जी भी मंज़ूरी ॾिनी वई। जॉब पोर्टल ते नौकरियुनि जा इश्तिहार हूंदा, उते अप्लाई करे सघिबो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पेपर लीक थियण रुॻो बदनामी न पर ॿारनि जो मुस्तक़बिल बि ख़राब थिए थो। MTCAT समेत समूरनि इम्तिहानी पेपरनि में शफ़ाफ़ियत घुरिजे। महंगाई जी मारियल अवाम खे थोरो रिलीफ ॾींदे हुकूमत बिजली जे अघ में घटिताई जो ऐलान करे छॾियो। बिजली फी यूनिट 1 रुपयो 28 पैसा सस्ती। अघनि में घटिताई लाइ फ्लाइन प्रीपेड के इलेक्ट्रिक ऐं इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग स्टेशन ते लागू न थींदी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अगवा थियल हिंदू निंगरी प्रिया कुमारी बाबति धाड़ेलनि तरफ़ां वारसनि खां भुंग तलब करण वारियूं ख़बरूं कूड़ियूं करार। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त वारसनि खे मुख़्तलिफ़ नालनि सां अहिड़े क़िस्म जूं 6 फ़ोन कॉल्स अची चुकियूं आहिनि। ताज़ो फ़ोन कंदड़ फरीद मीराणी तरफ़ां प्रिया खे यरगमाल बणाइण वारी दावा में का बि सदाकत नाहे। पुलिस प्रिया कुमारी बाबति लाॾाऊ ख़ानदान जी निगरानी करे पई, जितां कुझु अॻिभराई जी उमेद आहे। कश्मीर भरिसां हिंदू नौजवान वापारी अगवा हथियारबंद डेरा मोड़ तां राजकुमार के हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। अगवा जी ख़बर मिलण ते वॾे अंग में शहरी मुग़वी वापारी जे घर ॿाहिरां गॾु थी विया। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा।
सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं शुरू। सिंधी टोपियुनि ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जे विकिरे में इज़ाफ़ो। दौड़ में सकाफ़त खे उजागर करण लाइ घोड़नि जी डोड़। कंदरा में सकाफ़ती तक़रीब, शागिर्दनि में तक़रीरी मुक़ाबला कराया विया। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जो नौजवान फास्ट बॉलर नसीम शाह इंजरीअ मां फिट थी वियो। फास्ट बॉलर ट्रेनिंग सेशन में शामिल थी वियो ऐं बॉलिंग कई। नसीम शाह ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ ॿी वनडे मैच में टीम खे दस्तियाब हूंदो।